अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। सुभान अल्लाह। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द कतबना फ़िज़्ज़बूरि मिन बअदि ज़िक्रि अन्नल अर्द यरिथुहा इबादियस सालिहून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला अजमईन। स्टेज ते जलवगर अहले सुन्नत जा जलीलुल कदर उलमाए किराम सादात इज़ाम हुफ़ाज़े किराम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो, अज रबीउ सानी जी 11 तारीख़ जी रात आ। हिन महीने जी ऐं ख़ुसूसन हिन रात जी निस्बत पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुभानी सोने अब्दुल कादिर जीलानी दा। दुनिया में अणखुट लातादाद बुजुर्ग वली गौस कुतुब कलंदर औताद अब्दाल उजबा नुकबा वली अल्लाह जा नवाज़ल बरगुज़ीदा बाना थियन प्या ऐं क़यामत ताईं थींदा। वलियन जो छेव नाहे, वलियन की कोट नाहे। कल भी वली हुआ, अज भी वली आहिन, क़यामत ताईं वली थींदा रहंदा। लौल सालिहून लहलक तालिहून। जे अल्लाह वारा नव जंत बदकार बर्बाद थी वजन, हलाक बणजी वजन, पर अल्लाह वारा अज भी आहिन। सुभाणे हुंदा वलियन की खोट नाहे, पर सभिनी वलियन में बगदाद वारे जो शुमार इए आ, उन जो नज़ारो इए आ जे नबियन में मदीने वारो साईं मिरवार। सभिनी सुभान अल्लाह न चई। अञा दिल खोले चओ। मूंखे ख़बर पई त मेहड़ वारा जागो था पिया। अज सोने दस्तगीर जो शान ॿुधाईंदो साईं थक लही वेंदई। दिल के हाजिर करे, कन भी मूडे, दिल भी मूडे, अखियूं भी मूडे, पोइ वही शान वलियन जो। प्यारा दोस्तों, वलियन में कुतुबन कलंदरन गौसन में बगदाद वारे साईं जो मकाम इए आ जी पूरे नबियन की जमात में मदीने वारे साईं जो नालो निर्वाण। पीर जे तरफा हसनी सैयदा, अमर जे तरफा हुसैनी सैयदा। साईं जो इसमें गिरामी है अब्दुल कादिर। नकब तमाम घणा है, बेशुमार नकब है, पर नालो साईं जो है अब्दुल कादिर। साईं जो नसब नामो यार पुश्तुन सा सोने मौला अली सा मिले। खातून जन्नत फातिमत ज़हरा ऐं मौला अली जे ज़रिए मिठे मोहम्मद करीम जी ज़ात। अमर जे पारा यारहन निस्बतुन सा पीराने पीर जो शुजरे नसब
सैयदा खातून अतहर फातिमत ज़हरा का थींदो मौला अली का थींदो मदीने वाले साईं सां मिले वो सैयद जेको अपे जे तरफा भी सैयद हुजे अमर जे तरफा भी सैयद हुजे उन्हें के सरबुआ नजीब तरफैन यानी नानक भी सैयद दादन भी सैयद सुभान अल्लाह इहो शरफ मुझे सोने सैयद अब्दुल कादिर जीलानी के मिलियो मुझा दोस्तों जीलान असल में लफ्ज़ है गीलान गाफसा बगदाद बड़ो शहर इराक जो बगदाद का कुछ मुफासलो परे बहरानी जो नंढड़ो ॻोठ जंहिंजो नालो गीलान अरबी में गाफ ना है अरबी वाला गाफ के जीम पढ़ंदा है अरबी वाला मिस्र वाला वरी अजीब गाला जीम के गाफ पढ़ंदा है अरब सऊदी वाला गाफ के जीम पढ़ंदा है हिकिड़ो मिस्री हुजे मक्के शरीफ में कापे वट पियो कुरान जी तिलावत करे मां मुझे पासे में ॿुधां पियो चवे मिनल खिन्नत वन्नास अरे मुझे ही गाफ वरी की तो मांगी पर हुन जो लहजो ये आ अरबन जे लहजे में गाफ के जीम करे पढ़ंदा है असल लफ्ज़ गीलान पर अरबी में चइबो आ जीलान जीलान जे शहर में हिकिड़ो सैयद रहंदो जंहिंजो नालो हो मूसा छा नालो हो मूसा ऐं उनखे लक़ब हुयो जंगी दोस्त यानी अल्लाह जे रस्ते में जंग कंदो जिहाद कंदो हो उन जे करे उनखे जंगी दोस्त सॾिबो हो नालो हुयुसि मूसा उन जे घर में पैदा थियण वारो आ सैयदना अब्दुल कादिर जीलानी अबे जो नालो मूसा जंगी दोस्त उन्हें जे पीर जो नालो अब्दुल्ला उन्हें जे पीर जो नालो सैयद यहया जाहिद सैयद हसन मुसन्ना जो हसन मुसन्ना पुत्र इमाम हसन जो इमाम हसन बच्चो फातिमत ज़हरा जो मौला सुभान अल्लाह ए पीराने पीर जी अम्मड़ जो नालो हो फातिमा अबे जो नालो याद पियंदो मूसा जंगी दोस्त अम्मड़ जो नालो हो फातिमा जेका हुसैनी नस्ब सां सैयदानी हुई नालो हो फातिमा ऐं उन जो लक़ब हो उम्मुल खैर यानी खैर जी अम्मा खैर वारी खैरात वारी सखावत वारी एडी सैयद ज़ाती सखियाणी हुई जो तरता को साइल खाली न मोटंदो हो इन जे करे सरीदा उम्मुल खैर सुभान अल्लाह सुभान अल्लाह अम्मा उम्मुल खैर हजरत पीराने पीर जी जीजल अम्मा है अम्मा फातिमा जी जे वालिद जो नालो हजरत अब्दुल्ला सोमई सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला सोमई वो भी सैयदा ऐं वडो सखिया आबिदा ज़ाहिदा जेको पीराने पीर जो नानो सुभान अल्लाह अम्मा फातिमा जो बापो सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो नानो हजरत अब्दुल्ला सोमई जेको आबिद ज़ाहिदा यो पुटवा अबुल जमाल जो वो पुटवा सैयद मोहम्मद जो वो पुटवा सैयद अबू महमूद ताहिर जो वो पुटवा सैयद अबू अता जो अब्दुल्ला जो वो पुटवा अबुल कमाल ईसा जो वो पुटवा सैयद अलाउद्दीन जो वो पुटवा सैयद अली उरैसी सुभान अल्लाह सैयद अली उरैसी पुत्र है इमाम जाफर सादिक सुभान अल्लाह पुत्र मुड़े ध्यान कयो अज घणा नादान बेवकूफ बेअकुल सैयदना अब्दुल कादिर जीलानी के सरीदा ने शेख 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 असावट पंजे मेहर में भी शेख है असावट शेख होने के सरवा जो नौ मुसलमान थियो हुजे शेख सरवा ने के या असावट ज़ाता शेखन जी पर पीरान पीर के मानू चांदा है तो शेख हुयो नौ मुस्लिम हुयो तो के या खबर ना है तो शेख
में शेख सरबुआ वॾी उम्र वारो वॾे शान वारो वॾे मर्तबे वारो मुर्शिद पीर बुज़ुर्ग वली उन्हें के अरबी में शेख मुर्शिद हुयो शेखुल अरब वल अजम हुयो पूरी रुई ज़मीन जे इंसानन जो त मुर्शिद पर जिन्नन जो मुर्शिद जानवरन जो सुभान अल्लाह हजरत अली उरैसी जेको समन नानो आ इने जी मज़ार मुंह ज़ियारत कई सुभान अल्लाह तवज्जो है मुरे मुझो दोस्त आ ठट्टे में हजरत मुल्क मुफ्ती अब्दुल रहमान मुखे चीज़ी हलो त ताके एकड़ी ज़ियारत कराया मुखे पहिरो भेरो हाज़िरी जो शरफ नसीब थियो हजरत अली उरैसी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दरबार ते साईं जी मस्जिद भी हुई मदरसो भी हुयो उन्हें के नजदीक कोट दई बंद करे छड़ियो कोट दई उन्हें दरबार के बंद करे छड़ियो बस हेतरो सोरा हुयो हेतरो नंढड़ो सोरा हुयो उन्हें मुझो हिय करे ॾिसबो हो सामो मज़ार नज़र ईंदी हुई पर उन सैयद अली उरैसी जी करामत इहा हुई जो उन सोराख मजा एड़ी सुरहान ईंदी हुई न अतर में न सेंट में न मुश्क में न परफ्यूम सुभान अल्लाह सच्ची बुधाया मुझो पंडो तजरबो मां हुआ खुशबू सिंघी मोटिस टिन ॾींहंनि ताईं मुझे दिमाग खुशबूदार सुरख दिल मुअत्तर रही दिल इंबिसात फरहत वारी दिमाग मुअत्तर रहो हजरत अली उरैसी जी खुशबू वो केतरा भेरा मुझी हाज़िरी थी पर जॾहिं बि ईंदो हुअसि के माण्हू चोबे ते माण्हू अतुर हारनि था पर हालांकि अतुर हारियल न हुयो उहा सैयद अली उरैसी जी करामत हुई उन जे मज़ार मां खुशबू हाणे मां ॾिसो तुर्की में उते हिकिड़ो वली आहे उहो बि पीरान पीर जे औलाद मंझां एकही पीढ़ी में नसबनामो शुजरो लिखियल हुजे उन जे मज़ार ते मां ज़ियारत जे लाइ वियुसि त जेको मूंखे वठी वियो तुर्क हुजे बुज़ुर्ग हुजे अब्दुल रऊफ नालो हुस मूंखे वठी वियो चईंसि हाणे तव्हां ज़ियारत कई पर हाणे अचो त हिन वलीअ जी करामत तव्हांखे ॾेखारियो उन बुज़ुर्ग जी मज़ार तां जेको पड़ चढ़ियल हो न गिलाफ वो गिलाफ हटाई हीअं जो सिंघियुम खुदा जी इज्जत जो कसम आहे अहिड़ी सुरहान मूं ज़िंदगी में न सिंघी जेका बुज़ुर्ग जे कपर जैसे जॾहिं बि तुर्की जा माण्हू ईंदा आहिनि इहा सुरहान हर वक़्त में इन मज़ार मज़ा ईंदी आहे हज़रत अली उरैसी नानक में हजरत सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो नानो आ अली उरैसी जो पीर हजरत इमाम जाफर सादिक दे औलाद इमाम जाफर सादिक जो अब्बो इमाम मोहम्मद बाकिर जो अब्बो इमाम ज़ैनुल आबिदीन जो बाबो सैयदना इमाम हुसैन जेको खातून अतहर फातिमत ज़हरा जो बच्चो मौला अली जो बच्चो मोहम्मद करीम जो बच्चो सुभान अल्लाह पीरान पीर जो नानक को बुधायो भाई डाडक को बुधायो वरी शादी कीअं थी इहो वाक़ियो आलमन का बुधो आ बार-बार बुधो आ पर मुंहिंजी बि दिलि चवे थी त मां ॿुधायां दिल हाज़िर है ना हजरत अबू मूसा जंगी दोस्त सैयदना मूसा जंगी दोस्त हिकड़े ॾींहुं नहर जो किनारो ॾेई पिया वञनि बुख बि ॾाढी लॻी आबिद ज़ाहिद सैयद ज़ादो बुख लॻी आहे नहर मां ॾिठई त हिकड़ो सूफ़ लुड़ंदो पियो वञे छा सूफ़ लुड़ंदो पियो वञे हजरत मूसा जंगी दोस्त वो सूफ़ खणी खाधो सूफ़ खाई त वियो पर सोची त यार सूफ़ त खाधो न पर अले के यतीम जो हो के बेवा औरत जो हो अले हलाल हराम जायज नाजायज मैं कीअं खाधो बिना मोकल जे बिना खर्च बिना कीमत अदा करण जे मूं कीअं खाधो अचे खुदा जो खौफ थियो अल्लाह जो खौफ थियो सोचई त हाणे ने सूफ़ जो मालिक ॻोल्हिया उनखे पैसा अदा कया या माफ़ी वठा पोइ उन नहर जाॾो वहंदी पई अचे उहो वाकुड़े वारो पासो वठी हलियो महिलनि जा महिल पंधु कयई तव्हांजो हिकिड़ो बाग़ सूफ़नि जो नज़र आयो वणनि जूं टारियूं उन नहर ते झुकियल हुयूं समझी वियो त इन जाइ तां इहो सूफ़ किरियो आहे जेको
बाबा ही बाग के जो जो सैयद ज़ादो अबू अब्दुल्ला सोमई उन जो इहो बाबा हजरत मूसा जंगी दोस्त पुछाए उन मर्द वट पहुतो साईं गीलान जो सैयद आया अवां वट आयो है मुको हिकड़ी गलती थी वई जो सूफ लुढ़ंदो पियो वञे वो सूफ मूं खाधो आ पर हाणे मां खुदा खां डिॼां थो अल्लाह जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदुसि भेड़ वारा पुछ सुधी ठगी खाई पर माल खाई वे पर मिलके तू फलाए वे कदे ओगराई कोन नहीं कदे न सोचई त हलाल तो खावा या हराम तो खावा जायज तो खावा या नाजायज तो जे घर में रिश्वत जो पैसो अचे जे घर में ब्याज जो पैसो अचे जे घर में हराम जी कमाई अचे घर के ॿ दरवाज़ा आहिनि हिकिड़े दर मां हराम जो रुपयो अचे थो ॿिए दर मां ख़ैर बरकत मोकिलाए इन माण्हू जे रिज़्क़ में बरकत न पवंदी इन जे बचन में बरकत न पवंदी इन जे घर में बरकत न पवंदी जंहिंजे घर में हराम जी कमाई ईंदी मुसलमानो हलाल खाओ पंहिंजे बच्चन खे हलाल करो हजरत अबू अब्दुल्ला सोमई जो ॾिठो त हे मर्द को आम माण्हू नथो लॻे हेतिरे सूफ़ जे लाइ हेॾो पंधु करे आयो आहे समझी लो त मर्दम शुनास हुयो समझी त आम माण्हू न आहे ही को ख़ास माण्हू आहे जेको सूफ़ जी माफ़ी वठण जे लाइ क़ीमत अदा करण जे लाइ आयो आहे चयो माफ़ी हीअं कोन ॾींदो साईं मुंहिंजो शर्त आहे जेको शर्त आहे मूंखे क़बूल आहे पर मूंखे सूफ़ जी माफ़ी मिले मां टिजां थो रब जी बिरयाद सरकार जे मुंहिंजो शर्त इहो आहे त मुंहिंजी न्याणी आहे उन सां तोखे शादी करणी पवंदी पर मुंहिंजी न्याणी अखियुनि खां अंधी आहे कननि खां ॿोड़ी आहे पेरनि खां मंडी आहे ॿाहुनि खां रूंडी आहे ज़बान खां गूंगी आहे उन सां जे शादी करी त पोइ तोखे माफ़ी मिलंदी हजरत मूसा जंगी दोस्त सोचो त हाणे इहा जेका जंहिंखे टंगू बि कोन्हनि ॿाहूं बि कोन्हनि ज़बान बि कोन्हे अखियूं बि कोन्हनि इहा त सॼी ज़िंदगी मुंहिंजे मथां पार थी हिनखे उतारण विहारण खाराइण पीआरण सॼो मूंखे करणो पवंदो पर सोची त होॾो सूफ़ जी ॻाल्हि आहे हेॾो सॼी ज़िंदगी जो इम्तिहान आहे सोचई त अल्लाह वटि जेका सूफ़ जी पुछा हिसा जेदा मुखे शर्त तुझो कबूल आ या न्याणी तुझी मां पढ़ण बुस वो सॼी ज़िंदगी मां ख़िदमत कबूल आ पर मुखे सूफ़ जी माफ़ी मिले मुंहिंजा दोस्तो निकाह थियो जेॾी महिल हुजरे में वठी वियुसि अंदर जो वञे हज़रत मूसा जंगी दोस्त ॾिसे त नौजवान छोकिरी आहे ख़ूबसूरत आहे अखियुनि खां निर्त बि रोशन आहे कन ॿुधण वारा ज़बान ॻाल्हाइण वारी हलण जूं टंगूं ॿेर बिल्कुलु जिस्म साबित सही सलामत आहे भगो किथे ग़लत जाइ ते अची वियो आहियां हिकिड़े सूफ़ जे करे हेॾो सुलोड़िया वरी जो पढ़ाई औरत ते नज़र पवंदी त कहिड़ो आख़िरत में हाल थींदो ॿाहिरि भगो पोइ ते मोटियो त दरवाज़े ते हज़रत अबू अब्दुल्ला सोमई बीठो हुयो खिली चई त पुट छो ॿाहिरि निकितो आहे चई तव्हां चओ तव्हांजी न्याणी इहा आहे जंहिंसां तुंहिंजो निकाह थियो मूं तोखे चयो पेरनि खां मंडी आहे इन जो सबबु इहो आहे त मुंहिंजी न्याणी पूरी ज़िंदगी कॾहिं बि गुनाह जे कम ते हिकिड़ी विख न कई आहे मूं चयो रूंडी आहे हिन जे करे चयो जो पंहिंजे हथ सां कॾहिं गुनाह जो कमु हिन न कयो आहे ज़बान सां मूं चयो गूंगी आहे कॾहिं ज़बान मां ग़ैर शरई ग़ैर इख़लाक़ी ममनू लफ़्ज़ इन जे ज़बान मां न निकितो आहे कॾहिं इन जे कननि बुरी गुफ़्तगू गानो रिकॉर्ड न ॿुधो आहे ही उहा पाक दामन मुंहिंजी न्याणी आहे इहा तुंहिंजे निकाह में सुभान अल्लाह इहा हुई बीबी फातिमा साहिब हज़रत अबू अब्दुल्ला सोमई जी न्याणी जेका सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी अमड़ जी जल फड़जण वारी आहे अपो हेॾे तकवा परहेज़गारी वारो अमड़ हेॾे शान वारी त पोइ बच्चा बि अब्दुल कादिर जहिड़ा सुभान अल्लाह
बच्चन के हलाल खाराइंदे त बच्चा तुझा सालिह थींदा फरमा बरदार थींदा। मुझा दोस्तों हिजरी सन हुयो 471 हिजरी। केड़ो सन हुयो? हिकिड़ी ॻाल्हि यार तव्हां बि यादि कयो। केड़ो सन हुयो? 471 यानी तकरीबन पौना 500 साल गुजरी चुका हुआ। नबूवत जी हिजरत के 471 साल सन हुयो जॾहिं हजरत सैयदना मूसा जंगी दोस्त जे घर इने अम्मा साइण फातिमा के बतन पाक मजा रमजानुल मुबारक जी पहली तारीख। चौकेड़ी तारीख? रमजानुल मुबारक जी पहली तारीख बचड़ो जाओ जेको चंद्र जेड़ो सोहणो हुयो। सुभान अल्लाह। जेड़ी सूरत सोहणी, जेड़ो निहारण सोहणो, जेड़ो उन जो कद काठ सोहणो, रंग रूप सोहणो, उन जो ॼमण सां मुरकन। रमजान जी पहली तारीख मिलादत थी। पुट जेमल बच्चो ॼमंदो आहे न अम्बड़ जी जल छाती सां लाए थञ पेश कंदी आहे त बच्चो चुस करे ॾेई खीर वठंदो आहे। जेमल अम्बड़ पंहिंजे बच्चे अब्दुल कादिर खे सीने सां लातो पंहिंजी थञ पाक पेश कई पर बच्चे थञ न वरिती। सुभान अल्लाह। कोशिश अल्लाहु अकबर। अब्दुल कादिर जीलानी मुंह मुबारक खोलियो अम्बड़ जी थञ पीअण शुरू कयो। रात जो जेमल खीर प्यारे खीर पिए ॾींहं जो प्यारे त न पिए। पूरे जिलान जे सैयदन में ॻाल्हि मशहूर थी वई त अब्दुल्ला सोमई जो ॾोटो ऐं हज़रत मूसा जो बच्चो ॼमंदे ॼाम पैदा थियो आहे जेको ॼम सां ॾींहं जो रोज़ा रखंदो। रमज़ान जे ॾींहंनि में थञ न पीअंदो आहे, खीर न पीअंदो आहे। रात थींदी आहे सिज लथे खां पोइ अफ़्तार कंदो आहे, सहरी कंदो आहे पर ॾींहं जो अब्दुल कादिर जीलानी रोज़े में गुज़ारी। सुभान अल्लाह। ॼमंदे ॼाम जेमल साईं जन छोरड़ा समझ जेड़ा वडड़ा थिया त मदरसे में छॾियूं। जेमल मदरसे में अचनि त ग़ैबी आवाज़ मलाइकनि जो आवाज़ पियो अचे ए शागिर्दो ए तालिबो परे हटी वञो अल्लाह जे वलीअ जे लाइ जाइ कुशादी कयो। हिक जेॾे में हिक जेड़ा संगती चवण लगा अब्दुल कादिर अॼु हल त रांदि था खेॾूं। पुट ॿारनि जी आदत आहे रांदि खेॾण। ॿारड़ा चवण लगा त अब्दुल कादिर हलिया रांदि था खेॾूं। जेॾीमहिल हज़रत अब्दुल कादिर जीलानी ॿारनि सां गॾिजी अञा विखूं हलियो त साॻियो ठगी पई अचे। छा ॻाल्हायो? ठगी पई अचे। उन ठगीअ सिबाने हाल सां ॻाल्हायो अले हाज़ा खुलिक़्त अम बिहाज़ा उमिरत। अब्दुल कादिर छा तोखे रांदियुनि जे लाइ पैदा कयो वियो आहे या रांदियुनि जो तोखे हुकुम ॾिनो वियो आहे? अब्दुल कादिर तूं रांदियुनि जे लाइ पैदा न थियो ई उम्मत जा ॿार तोखे। सुभान अल्लाह। उम्मत जा ॿार तोखे संभालणा आहिनि। ओ अब्दुल कादिर तूं रांदियुनि जे लाइ पैदा न थियो आहे, तूं उम्मत जी रहबरी ऐं रहनुमाई जे लाइ रब तोखे पैदा कयो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मक़सद मदरसन में पढ़िया, दीन जो इल्म पढ़िया, हालांकि ॼम में जाम हुया। घड़ी बंदे के बंद कर मुझा जाने। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जे खातिर आया त हींअर मोबाइल खोले वेंदो पोइ असांखे छो था घुरायो? अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदो। घड़ी खंड मजलिस ॿुधो पोइ अञा मुबसा सल्लल्लाहु अलैहि ओ कयो में ज़मानो कुतबे जहानो मुझ पीर दस्तगीर महबूब सुभान
कयूम ज़मान कुतबे जहान मुझो पीर दस्तगीर महबूबे सुभान ओ मुर्शिद शामिल कुतबे रब्बानी मुर्शिद शामिल कुतबे रब्बानी वंडे वंडे थो फैज़ रूहानी अल्लाह जो एहसान कुतबे जहान मुझो पीर दस्तगीर महबूबे सुभान सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत पीराने पीर महबूब सुभानी मकतब में लिया मदरसे में लिया दीन जो जोड़िया फरमाइन था दरस्तुल इल्म हत्ता सिर्फ कुतबन व निलतु सदर मिन मौलल मवाली सुभान अल्लाह अजी चवंदा त सूफियन जो रस्तो जुदा है फकीरन जो रस्तो जुदा है मुल्लन जो रस्तो जुदा है मुल्ला वनी मदरसे में असा फकीर आयो असा जो मुल्लन सा छा वने पुत्र दस्तगीर बुधायो त मुल्लन जो रस्तो बियो ना है फकीरन जो रस्तो बियो ना है फकीरी जो रस्तो दीन जे इल्म वारो अज जा सूफी न नमाज न रोज़ो न दीन न इस्लाम चंदा तुसी पंज वेले असी हर वेले असा वट मातनी में एकड़ो पीर आयो नमाज जो सजदो न दे पटनी रहो मुझे बला है तारो पीर नमाज पढ़दो पड़े जैसे नमाज सा जो साईं मदीने में नहीं पढ़दो मुझे मानी किथे खाइंदो आ जे मानी हिते खाइंदो मुझे हितो वने तो मातनी मां मदीने शरीफ हुजूर मेहमान नवाज़ने के टुकर मानी जो कोन दो पले समझो दाले कोन दा समझो मुझो जे करे मानी मदीने तो खाए ना नमाज मदीने तो पढ़े तो मानी हिते जी बंद कयोस निंद्र नवाक से वुजू में चाहे सुमदो तो वुजू भजी पवंदो जे करे पीरन जो पीर सोमाणी पड़ी सुमे हां निंद्र करे हां तो वुजू भजी पवे हां जे सोमाणी दे वुजू असा फजर तो पड़े यानी पूरी रात निंद्र न तो करे छा कंदो वल्लदीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा अल्लाह जा बाना पंजू रातू सजदन में क़यामत में मुसलन से रोई जागते गुजारी पुत्र याद रखो मेहरबाना कल खोले बुधो ये जाहिल है देखते हैं दीन का बेखबर है जेके चवंदा त नमाज ते ना है रोजे ते ना है दिल साफ फकीरी सरिया सिखिया या फकीरी ना है यो शैतान जो तरीको आ रहमानी तरीको मोहम्मदी तरीको ही हुआ जो मुस्तफा जी सुन्नत ते दीन ते शरीयत ते मुझो सुनो पीरन जो पीर दस्तगीर बगदाद जे पहाड़िन में इराक जे जंगलन में इबादत पियो करे चिल्लो कमाई चिल्लो समझो था ना एकड़ो हे कंध ते बिस्तरो रखी विदा ने चिल्लो इहो चिल्लो न जाल जवान बैठी आ न्याणियूं बालग बैठो हे कंध ते बिस्तरो रखो 40 ॾींहं भाई हाकेड़ी तबलीग आ इहो केड़ो चिल्लो आ इहो चिल्लो न थो चवा जेके अल्लाह जा वली गारन में वेही रब जी बंदगी सजदा ऐसी कंदा हन वो चिल्लो मदीने वाले साईं फरमाए को 40 ॾींहं रब जे रज़ा जे खातिर जागंदो आ हिकमत जा चश्मा उन जे दिल उन जे ज़बान ते रब जारी करे छॾे पीरान पीर 40 ॾींहं चिल्लो कमायो जेडी मल 40 ॾींहं पूरा थिया न ये नूर जा चमकार थीया तजल्ला थीया नूर ज़ाहिर नजर अचण लगो कत्तर सफेद लथो आवाज आयो अब्दुल कादिर तो मुझे एतरी इबादत कया जो असा तो नमाज माफ करे पीरन जे पीर सोचो त मुझे बाबे अली ता नमाज माफ न थी सुभान अल्लाह मुझे बाबे इमाम हसन हुसैन सा नमाज माफ न थी तुम्हारी नमाज किए माफ थी सुभान अल्लाह बुढ़ समझो था ना
कुव्वत इल्ला बिल्लाह तो जो नूर जा चमकार यार तू हो थी वो बद सूरत बद शक्ल शैतान जाहिर थियो जे अब्दुल कादिर तो के तुझे इल्म बचाए छयो इने जाके 40 कुतुबन के केराए 40 कुतुब हुआ वडा वक्त जा वली हुआ पर नमाजू छडे विया दीन के छडे विया इने जाते मूरे के गुमराह करे छयो अब्दुल कादिर तो के तुझे इल्म बचाए विधो ते ते खड़न जा तरा कढी छयो पीरान पीर सियाणो हो फरमाई त जालिम वरी बियो हमलो तो करी चई तो मुके इल्म बचायो मुके इल्म न बचायो मुके अल्लाह दे फजल बचायो सुभान अल्लाह नमाज न छजे उठ नमाज न छजे सोने दस्तगीर नमाज न छड़ी नमाज पढ़ंदो रहो मुझे मौला अली नमाज न छड़ी मैदान करबला में सोने हुसैन नमाज न छड़ी नबी जे बच्चन नमाज न छड़ी त ही केर थी दो आज को चवे तो नमाज ते ना है रोजे ते ना है मौला अली जा हुबदार हथ तो मदे गणो अजवरी घणा मौला ही है चंदा बाबा असा मौला ही मुल्ला वनी नमाज पढ़ना संगे नमाज की जरूरत है पुट मुझे मौला अली जा हुबदार सदायन वाला अच तो मां तो के बुधाया तो मौला अली जी केतरी मोहब्बत सुभान अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह मौला अली जी विलादत काबे में सुभान अल्लाह काथे गालायो मुस्तदरक हाकिम में इमाम हाकिम शहीद रिवायत दिया तो मौला अली जी विलादत अल्लाह जे घर काबे में थी इबरो मुलो पे तकरीर करे ते काबो या वेम घरवा जिते अली वनी जाओ मुझे निभागा अल्लाह जो घर ब अल्लाह जो अली ब अल्लाह जो विलादत अल्लाह जे बाने जी अल्लाह जे घर में जितो जो पेट्रोल जो तो सड़े अली जी विलादत अल्लाह जे घर में फातिमा जी विलादत अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अज ईमान वारा ईमान जो सबूत जे साईं फरमाता मन कुंत मौला हो फहादा अलीउन मौला जे जो मौला ना मोहम्मद आया उन्हें जो मौला अलिया मेहर वारा अज बुधा तुझो मौला मदीने वारो आहे या न जे जो मौला मोहम्मद आ वो हथ मथे गणे साईं फरमाता जे जो मौला मा मोहम्मद उन्हें जो मौला अली पोचे जो मोहम्मद मौला उन्हें जो अली मौला जे जो अली मौला कोई हथ मथे करे जो अली मौला इमामुल मुत्तकीन अमीरुल मोमिनीन अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सिराज सालीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला काबे अंदर उन्हें जी विलादत थी मस्जिद में जी शहादत उम्र जी इबादत रियाजत ना मिली एड़ी के सआदत जी गली मुआ छली मौला अली मौला अली मौला अली मौला अली इमामुल मुत्तकीन इमामुल मशरिकैन अली मौला अली मौला
न खणे अली जे मौला हुजण जो असा सुन्नी आयूं जेके अली के मौला हा हा जे अली जो शान पुछणो त असा सुन्नियुनि खां हदीस पढ़ंदो दिल हाज़िरा किताब जो हवालो दिया तारीख़ बगदाद जिल्द 12 सुफ़ो नंबर 503 बियो किताब अल खसाइसुल कुबरा जिल्द 1 सुफ़ो 13 बियो किताब मीज़ानुल एतदाल जिल्द 1 सुफ़ो नंबर 530 चौथो किताब लिसानुल मीज़ान जिल्द 2 सुफ़ो 268 पंजो किताब इब्ने असाकिर जिल्द 47 सुफ़ो 344 हज़रत अनस बिन मालिक का रिवायत था मदीने वाले साईं फरमायो लम्मा उर्ज बी राइतु अला साकिल अर्द मक्तूबन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अय्यतुहु बि अली मदीने वाले साईं फरमायो जने मेरा जवारी रात अर्शे मौला ते पोत से अर्श दे पेशानी ते रिठम लिखो बिठो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह का सिवा ॿियो को इबादत जे लाइक़ नाहे मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे अॻियो जुमलो ॿुधजाए सुभान अल्लाह अली जे दुश्मन जो याम नसड़े ज पैसा मां भगड़ी नासबी जो याम नसड़े ज मुखे जाए अॻियो लफ्ज़ अर्श जे कुंगरन ते लिखियल आहे अर्श जे पेशानी ते लिखियल आहे अय्यतुहु बि अली मुहम्मद जी मदद मूरब कई अली जे ज़रिए मुहम्मद जो मददगार अली शान वारो अली जो नालो नबी जे नाले सा नबी जो नालो अल्लाह जे नाले सा अर्श जे पेशानी ते टे नाला लिखल अल्लाह मुहम्मद अली सुभान अल्लाह पाक सहरा संदो आहे शोहर पंजतन चैन यारन में गोहर बाबो हसनैन जो पाक हैदर शान परतर सोनो सख सफदर खासे खुदा नूरुल हुदा तन मन फिदा सखा में बेमिसल सच्चो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला अली जो शान छात पर तरई वाला है रब जे नाले सां गॾु मदीने वारे जो नालो मुस्तफा जे नाले सां गॾु अली या ठरे वाला न ठरे अन्या हिकड़ी ॿी हदीस बि ॿुधाईंदो माव सुन्नियुनि जो ह्याल ठरंदो ऐं जेके जेके टिड़ियल पखड़ियल आहिनि जेके रुठल आहिनि अल्लाह कंदो उन्हनि खे बि सही कस मिलंदो तनक़ीद नाहे कंहिंजी दिल आज़ारी मक़सूद नाहे मुस्तफा जो पैगाम पहुचाइणो मक़सूद आहे मेहर वारा कन खोले मां दिल पर मुहम्मद जी हदीस तो ताईं पेश कयां उहा हदीस जंहिंजो रावी मौला अली सुभान अल्लाह हदीस नबी जी रिवायत अली जी हदीस मुस्तफा जी रिवायत मुर्तजा जी हदीस लफ्ज़ मुहम्मद जा पुजाइण वारो मौला अली अली जा हुबदार हथ मथे गणो अली जा हुबदार हथ मथे गणो मां तव्हांखे मौला अली खां बयान कयल रिवायत थो ॿुधायां पहिरीं किताबनि जा हवाला 6 किताबनि जा हवाला
छह किताबन जा हवाला पेरो किताब अल खसाइसुल कुबरा शरफुल मुस्तफा इब्ने असाकिर अर्रियादुल नज़रा मनाकिबुल अशरा इन सभी किताबन में अन अली इब्ने अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैलतन उसरी बी रअयतु अलल अर्श मक्तूबन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अबू बकर सिद्दीक उमरुल फारूक उस्मान ज़ुन्नूरैन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौला अली जो रिवायत करे तो मदीने वाले साईं का मुंह सोने हबीब फरमायो जने मां अर्श मौला ते पहुंच मेरा जवारी रात अर्श जो मुआयनो कयो सुभान अल्लाह। एकड़े पासे नो अल्लाह मोहम्मद अली बे पासे नो उमर फारूक उस्मान ज़ुन्नूरैन। सुभान अल्लाह। ए मवानी जो वसु लगे अर्श तो बड़ाहे अचिया हितों दे इश्तिहारन को ड्राहे तो नाला मिटाइण दी कोशिश तो करे पर अर्श ते जेको रब लिखी चयो मवाली ते न पहुंचे पर हां सुभान अल्लाह। सजने साईं फरमायो ता अर्श ते लिखेला सुभान अल्लाह। हां अरे मवाली चाचा दो पियूं था अर्श घुमूं था अर्श निभागा ते अर्श ते जो इधर ठीक हो ना अबू बकर जो नालो अर्श ते लिखेला जे सच्चो हुजी हार शदसी हा त अबू बकर के खटवत न गालाइया उमर के खटवत न गालाइया उस्मान दे शान में बेअदबी न करिया इनजा नाला त अर्श ते पाण निकाले सुभान अल्लाह। हाने मुखे बुधाए ये अर्श ते जेके नाला अबू बकर उमर उस्मान निकलन ये साईं मौलाना अली हसन लिखा हुंदा या साईं मोहम्मद शाह रिजवी लिखा हुंदा या साईं अहमद ज़ैन लिखा हुंदा के लिखा अल्लाह जो के लिखा अल्लाह लिखा अल्लाह के ये नाला बयान हां रब के ये नाला बयान पंजे अर्श दे पेशानी ते मौला अली जो नालो अबू बकर जो नालो उमर जो नालो उस्मान जो नालो मदीने वाले जे यारन का नाला रब पंजे अर्श दे सुभान अल्लाह। तुझे बेअदबी कंदे गुस्ताखी कंदे तो तुझे इने चवण सा को उनन जो शान न घटो न घटबो उनन जो शान त ॾींहों ॾींहुं रब अञा तो वधाए ओ नशे खोरम वाली छाछे मगज़ थियो ख़बर ख़राब थई सहाबन के कारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई ओ नशे खोरम वाली छाछे फरमानन के मञण वारा असा अली जा हुबदार मौला अली की रिवायत के मञण जेकरे अली जो प्यार न हुजे अबू बकर उमर सा या रिवायत छो बयान करे तो अली बयान कई तरह जो मेहड़ में भी बयान थी थे ना जे अली न करे छडे अदा साईं ये रिवायत किए पहुंचे इन हदीस जो बियो केर सहाबा में रावी ना है सवाए मौला मालूम छो त अली जो अबू बकर उमर सा प्यारा अली जो उस्मान ज़ुन्नूरैन सा प्यारा तो तोखे जैसा अली जो प्यारा तो भी चो त मुखे अबू बकर सा प्यार चो त मुखे उस्मान सा प्यार बगदाद वालो पीरन जो पीर दस्तगीर चो त उन्हें सा मुखे गला गला चो त अली जे बच्चे सा मुखे प्यारा अली जे घराने सा मुखे उन्हीं जा सांग सब सोना चवे जे को अली मौला उन्हीं जा सांग सब सोना चवे जे को अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली जी याद मेरा दे सदा भाऊ
सुभान अल्लाह मुझा दोस्तों उते कर पेश सजी गोला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली असा इश्क ऐ उल्फत सा मोमिन जी निशानिया मवद्दत मुर्तज़ा वारी अलामत सा ईमानिया ओड संदो न के झोला चवे जे को अली दुनिया में झोला भी दान करने सरदियों ही हुन पर अली जा हुबदार हिते बराहत में हुते बराहत सुभान अल्लाह चौली अली मौला अली मौला अली मौला सुभान अल्लाह मुझे सुने अली जो शहजादो पीरन जो पीर दस्तगीर सुभान अल्लाह औरत आई साईं पुत्रान औलाद कोने डाठी सिकायल डाठी तड़पा थी औलाद दी नेमत नाए साईं फरमायो अम्मा रात तरस सुभाणे अच जाए त ॾिसां तुझे मुकद्दर में आहे पुत्र वली नज़र खणदा आहिनि त लोह महफूज़ पढ़ी वठंदा ॾिसी वठंदा अल्लाह जे वलीअनि जी नज़र अर्श मुअल्ला ताईं पहुचंदी आहे भाई भी सियाणी हुई चईंदी जे मुकद्दर में लिखियल हुजे त पोइ थोड़े जो जावा लिखियल हुजे त पोइ घर वेठे मिले आ न जे लिखियल नाहे त वठी ॾे न पीरन जो पीर जो आहे दस्तगीर आई जे लिखियल नाहे त अण लिखियो सुभान अल्लाह हजरत पीरान पीर दुआ जा थकिया अल्लाहुम्मा रज़ुक़हा वलदन सालिहा मालिक हिन न्याणी के सेहतमंद चाक चंगो भलो पुत्र दे पीरन जे पीर जा हथ खजा इन्नल्लाह यस्तही मिनल अब्द अन यरफा यदैहिमा फयुरद्दुहुमा सिफरा रब फरमाइंदो अजरे अल्लाह जो बानो दुआ जा हथ खणदो आ रब फरमाइंदो मुखे हया ईंदो आ कीअं पंहिंजे बाने जा हथ खाली मोटाया हथ खई मौला पुत्र ॾीस आवाज़ आयो अब्दुल कादिर इन जे मुकद्दर में औलाद लिखियल नाहे अर्ज़ के मुझा मौला भला पुत्र ॾीस आवाज़ आयो लैस लहा वलदन वाहिदा व अंत तकूल इस्नान इन जे मुकद्दर में हिकड़ो पुत्र न आहे अब्दुल कादिर तू ब पुत्र तो घुरी जे मालिक भला टे ॾीस आवाज़ आयो अब्दुल कादिर इन जे नसीब में हिकड़ो न आहे तू टे कीअं थो घुरी अर्ज़ के मालिक भला चार ॾीस वरी आवाज़ आयो अब्दुल कादिर इन जे नसीब में हिकड़ो बच्चो न आहे तू चार कीअं पियो घुरी अर्ज़ कई मालिक भला पंज ॾीस वरी आवाज़ आयो अब्दुल कादिर इन जे मुकद्दर में हिकड़ो न आहे तू पंज कीअं पियो घुरी अर्ज़ कई मालिक खोट त कोन थी भला छॾी आवाज़ आयो अब्दुल कादिर इन जे मुकद्दर में इन जे नसीब में हिकड़ो न आहे तू छह कीअं पियो घुरी जे मालिक भला सत पुटे तो करी आवाज़ आयो अब्दुल कादिर तुझे सदके असां सत पुट ॾेई सुभान अल्लाह चवंदा वलीअनि वटि छा थो मिले छो था वञो छा मिलंदो आहे ओ मिठा हिनखे ख़बर ई नाहे त अली जे बचे वटि छा आहे कदम गौसे आज़म जो आहे आले नबी औलाद अली आहे हसनी हुसैनी हकीकी वली प्यारो परवर जो मुहियुद्दीन मली रहे उन जे
आला शान तम जो कुल वलियन ते आहे कदम गौसे आजम जो सुभान अल्लाह हाने वरी एतराज कंदी त भला इहो वरी केर दस्तगीर वरी उते रो मबूद ते बैठो एतराज करण वाला त खोड़ है ना अच तो उन्हनि ते कुरान मुंह ते घुमायूं वञा न मञंदो त कुरान पुॼंदुसि हदीस पुॼंदुसि मां छा कंदुसि पढ़ा हदीस भला थकिजी कहिड़ा कहिड़ा पिया आहियो मां त चवां थी बीठल जे करे वेही वञण आहे ॾाढो भलो पर हिन खे टंगुनि में पाणी सवा सोली जान मां बि कोन छॾींदोसि हदीस ॿुधंदे सुभान अल्लाह किताब जो नालो अल मुअज्जमुल कबीर इमाम तबरानी जो जिल्द 3 सुफ़ो नंबर 266 ॿियो किताब आहे अल मुंतका सुफ़ो 90 टियों किताब मारिफतुस सहाबा इमाम अबू नुईम जो जिल्द 2 सुफ़ो नंबर 778 हज़रत हारिस बिन मालिक सहाबी जो रिवायत करे हारिस बिन मालिक सहाबिया मदीने की गली मां अचे पियो किथों पियो चे ॻाल्हायो अल्लाह करे शर्म मेहर वारा असां खे मदीने जी गली जी सादत नसीब थे सुभान अल्लाह मदीनो घुमन अज भी मुस्तफा जी सुरहान मदीने जे गलियन में आशिक महसूस था सुभान अल्लाह मदीने जी गली मां हजरत हारिस बिन मालिक पियो अचे तो ओचितो मदीने वारो साईं अॻियों अची सोरो नबी अॻियों अची वियो फकाल लहू कैफ असबहत या हारिस असां वटि सिंध में बि पंहिंजो रवाज आहे न हाल अहवाल पुछण जो हीअं जे मां गली में अचां साम्हूं करीम पुछसि हारिस कहिड़ो हाल अथई ठीकु आहीं चङो भलो आहीं सुबुह कीअं गुज़ारी हुई या रसूल अल्लाह मोमिननि वांगुरु सुबुह गुज़रियो मोमिननि वांगुरु सुबुह गुज़रियो साईं फरमाइनि था ओ हारिस वॾी ॻाल्हि कयई मोमिननि वारो सुबुह गुज़रियो अथई इन लिकुल्लि शैइन हक़ीक़तन फमा हक़ीक़तु ईमान कया हारिस ए हारिस तू चवी थो मोमिननि वारो सुबुह हर शइ जो दावा जो दलील हूंदो आहे जेको मोमिननि वांगुरु सुबुह कयो आहे दलील कहिड़ो दलील अथई सुबुह मोमिननि वांगुरु गुज़रियो चई या रसूल अल्लाह जेॾी महिल सुबुह थियो हीअं जो अल्लाह जे इबादत जो शौक़ थियो रात इबादत में ॾींहुं रोज़े में गुज़रियो जेॾी महिल हीअं सुबुह जो उथियुसि हीअं जो अख खणी ॾिसां त अल्लाह जो अर्श अखियुनि सां पियो ॾिसां या रसूल अल्लाह पुट हेॾे निहारियो अर्ज़ु करे का अन्नी अनज़ुर इला अर्श रब्बी बारिज़ा बारिज़ा अरबी में सरगुआ चिट्टो पत्थरो ज़ाहिर ज़हूर हाणे तव्हां मूंखे ॾिसो था या नथा ॾिसो तव्हां चवंदो त असां करमुला जो चेहरो बारिज़ा ॾिठो माना चिट्टो पिटो ॾिठो सही बतियूं वॾियूं पियूं ॿरनि रोशनी चिटी हुई चेहरो वाइज़ करण वारे जो असां चिट्टो ॾिठोसीं इन खे सरगुआ बारिज़ा हज़रत हारिस तो चए या रसूल अल्लाह वेठो मदीने में आया पर हीअं जो नज़र रखण में त अल्लाह जे अर्श खे चिट्टो पिटो ज़ाहिर ज़हूर ॾिसां पियो वकअन्नी अनज़ुर इला अहलिल जन्नत यतज़ावरून फिया या रसूल अल्लाह हीअं पियो ॾिसां त जन्नती अखियुनि सां नज़र पिया अचनि पेशरी हलनि पिया पंधु पिया कनि ठाकुर पाए हिक ॿिए सां खिलनि पिया टहक पिया ॾियनि उहो उन्हनि जो खिलणु ॾिसां बि पियो टहक ॿुधां बि पियो जन्नत
सतन आसमानन का मथे इंदहा जन्नतुल मावा सिदरतुल मुंतहा जे पासे में आ जन्नतुल मावा हने हितो हजारे किलोमीटर परे आ जन्नत जवान बैठो मदीने में ऐ जो खिलड़ बुधे वरी अर्ज़ करे वकअन्नी अनज़ुर इला अहलिन नार यतदाहून फिया या रसूल अल्लाह वरी हेठ जो दिसा सतन ज़मीन का हेठ जहन्नम अखन सा नजर पियो अचे दोज़खी जेके रड़ियूं ताहूं पिया कन अज़ाब जे करे रड़ियूं पिया कन उन्हनि जूं ताहूं बि कननि सां ॿुधो पियो सुभान अल्लाह बैठो मदीने में आ मथे तो दिसे अर्श तो नजर अचे जन्नत थी नजर अचे हेठ तो दिसे तख्त सरा का हेठ दोज़ख में नजर तो अचे दोज़खन जूं रड़ियूं ताहूं बुधण में थियूं अचन पुट इहा दीदा इहा समात बसारत बुधण जी जो पावर आ इहो ॾिसण जो पावर आ जेको अल्लाह पंहिंजे दोस्तनि खे अता फरमाए सुभान अल्लाह मुझो पीरन जो पीर दस्तगीर जो फरमाए नज़रतु इला बिलादिल्लाहि जमा का खरतरतिन अला हुक्म इत्तिसामी अल्लाह जा शहर सजी दुनिया जा शहर ये तो दिसा ये तरियत सरे जो दानो नजर ईंदो सुभान अल्लाह पुट नोट तो सब के नजर ईंदो ॾिसो था मुझे तरी ते छा जीअं हे तव्हां के नोट नजर थो अचे न पीरान पीर तो फरमाए त सरे जो दानो तरीअ ते रखियल हुजे इहे सॼी दुनिया में रब जा शहर बगदाद मां वेही इहे ॾिसी सघां बेहड़ में हिकिड़ो शहर आ दादू हिकिड़ो शहर आ नाड़काणो हिकिड़ो शहर आ बिलादिल्लाहि जमा अल्लाह जा हड़ई शहर पंहिंजे अखियुनि सां बगदाद मां वेही ॾिसी सघां है ना पावर है ना अल्लाह वारन जो पावर ओ मिठा ऐं वली जी हिकड़ी वड्डी निशानी छई तवज्जो आहे मुड़े वली जी वड्डे खां वड्डी निशानी आहे जो वली खे माण्हुनि जी मोहब्बतुनि जो मर्कज़ बणायो वेंदो आहे जंहिंखे रब वली बणाईंदो आहे न उन जे लाइ माण्हुनि जे दिलनि में रब ग़ैबी मोहब्बत पैदा कंदो आहे पुट कुरान मजीद में रब फरमायो वअल्लफ़ बैन कुलूबिहिम लौ अनफ़क़त मा फ़िल अर्ज़ जमीअन मा अल्लफ़त बैन कुलूबिहिम सुभान अल्लाह अल्लाह वारन जे ला दिलनि में मोहब्बत अल्लाह पाण सुभान अल्लाह जेकॾहिं दुनिया जूं सभु शयूं ख़र्च कयो माण्हुनि खे रिश्वत में ॾियो त ही सभु दुनिया जूं शयूं ॾियो त बि मोहब्बतूं ख़रीद करे न सघंदो माण्हुनि जूं मोहब्बतूं ख़रीद करे न सघंदो पर माण्हुनि जे दिलनि में जंहिंजे लाइ हिकिड़ो हथ मां हेठि कोन थो ॾिसां जी तव्हां में केरु आहे जंहिंखे कलंदर लाल शाहबाज़ तव्हां में केरु आहे जंहिंखे सोने फिटाई सां मोहब्बत तव्हां में केरु आहे जंहिंखे पीर मिठे सां मोहब्बत भला तव्हांखे पैसा ॾिना आहिनि छा त कलंदर सां मोहब्बत रखो के रिश्वत ॾींदो सां फिटाई सां मोहब्बत रखो हीअ अल्लाह मोहब्बत हिन दिल में अल्लाह मोहब्बत रखंदो हेतम सोहू में जलसो थियो साईं मौलाना मोहम्मद अली हुसैनी मुखे फरमायो त तव्हां साईं जन सां गॾु गाॾी में वियो उन्हनि जी महिरबानी साईं जन सां गॾु गाॾी में थोरी देरि नंबर वारे साईं सां मूंखे वेहण जी सआदत मिली गाॾी में चढ़ियासीं अल्लाह जे वलीअ खे वेझो खां ॾिसण जी मूंखे मौक़ो मिलियो सआदत मिली कसम सां तो चवां अल्लाह जी इज्जत जो कसम खणी तो चवां जेमल गाड़ी में बैठा सी बस हुते जलसे गाह हुयो हिते मानी जी जाइ हुई विच में थोड़ो मुफासलो हुयो पर जेमल गाड़ी में मां बैठुस कंबर वाले साईं सा सारे मानू गाड़ी जे चौधारी गाड़ी के चुम्मन गाड़ी के भाकुर पाने गाड़ी के प्या चटन ये मां ये प्रोड्यूसर जे मच्छी पानी का बाहर ये बाड़ो कंदी आन ये मानू जी मोहब्बत कंबर वाले साईं सा मुझो ही हाई त विलायत दी निशानी आ अल्लाह पंहिंजे दोस्तन जी दिलनि में मोहब्बत सुभान अल्लाह पुट इहा मोहब्बत पैसनि सां न मिलंदी आ नाणे सां
था या मोहब्बत मिलंदी था खुश बख्तन के बख्त वारन के जेके निभागा हुंदा है ना वो अज भी कलंदर ते कावड़ा अज भी फिटाई ते कावड़ा बैठा है अज भी कंबर वाले साईं ते कावड़ा बैठा है या तलब निभागा की निशानी पुत्रा अल मनो मा मन अहब क़यामत में इंसान होने सा गडू हुंदो जैसा जंजी मोहब्बत हुंदी सुभान अल्लाह कैसा गडू हुंदो गुड़ 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 सुभान अल्लाह उठा अल्लाह या मोहब्बत वक्त वारन खे दीदो आ वलियन जी मोहब्बत ई निस्बत अल्लाह जे मकबूल मानन के मिलदी आ छो त इन मोहब्बत जो सिद्धो इयो आ उनन वलियन सा गड जन्नत में वी सुभान अल्लाह निभागो छो जन्नत में वी दो निदोरो छाजेला जन्नत में वी दो अल्लाह वारन सा मोहब्बत रखे त जन्नती थिए न इने जे करे हाने मेहड़ वारा इयो तवा के लिटमस पेपर रही दो दे लिटमस सुभान अल्लाह जेके कॉलेज में पढ़ायो ना नीरो लिटमस पेपर ओ असा के थीरम समझाइंदा होया त फलानो उनसर फलानो कीमियाई मादो जेको आ उने के नीरे लिटमस पेपर के साओ कंदो अच्छो कंदो कि वो लिटमस पेपर थवा जेके अल्लाह जा बरकुसी ता नवाज़िल जन्नती मानू है उनन की निशानी आए जो अल्लाह वारन सा मोहब्बत सुभान अल्लाह गालायो वलियन जी मोहब्बत या निजात जी नवीदा छोटकारे जी अलामत या जन्नत में वञण जी निशानी आ हाणे पंजे दिलनि ते हथ रखे ॿुधायो त कलंदर सां मोहब्बत वारा कहिड़ा सुभान अल्लाह तव्हांखे मुबारक पीरान पीर सां मोहब्बत रखण तव्हांखे मुबारक मुंहिंजे सोने कंबर वारे साईं सां मोहब्बत रखण तव्हांखे मुबारक सुभान अल्लाह सुभान अल्लाह पीर मिठा साईं जन जा खलीफा हुया काजी नसीरुद्दीन ऐं मुंहिंजा वालिद गिरानी हज़रत साईं इलाही बख्श रहमतुल्लाह अलैह बई खलीफा पाण में गॾिया हिते मेहड़ में जलसो थियो ऐं उन ॾींहं ते बयान कयो साईं मोहम्मद शाह जो वालिद हुयो साईं अली अकबर शाह सुभान अल्लाह साईं अली अकबर शाह बयान कयो जे साईं जे शहजादे तव्हांजे साम्हूं बयान कयो कयई बाबा साईं जन उन्हें खलीफे का पूछो तो अज साईं अली अकबर शाह तकरीर पियो करे किथे पे बयान कई खबर थे चई खलीफे नसीरुद्दीन चयो तो साईं मां दिसा पियो तो साईं अली अकबर जा पैर मेहड़ में हुया पर सिर मुबारक साईं जो दिसा पियो तो आसमान से अल्लाह वारन के अल्लाह वारा सुञाणंदा आहिनि मोहब्बत अल्लाह वारन जी अल्लाह पाण दिलनि में पैदा कंदो आहे ऐं जेके वलियन सां मोहब्बत मिली वई इहो उनजे छोटकारे जो सर्टिफिकेट सुभान अल्लाह चिठो आहे जन्नत ॾे वञण जो चओ सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि इमाम तिरमिज़ी रिवायत दिया जिल्द 5 सुफ़ो 298 मजमा औसत तबरानी जो मुस्नद अबी हनीफा अल मुस्नद जामे मुझा दोस्तों इन किताबन में रिवायत हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु का साईं फरमाइता इत्तकू फरासतल मुमिन फइन्नहु यनज़ुरु बिनूरिल्लाह मोमिन बने जी फरासत खां डिजो मोमिन ॾिसंदो आहे अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे कीअं ॾिसंदो आहे ॻाल्हायो तव्हां ॾिसंदा आहियो पंहिंजे अखियुनि जे नूर सां मोमिन ॾिसंदो आहे अल्लाह जे नूर सां पोइ जे पीरान पीर बगदाद में वेही सॼी दुनिया जा शहर ॾिसे जे हज़रत हारिस बिन मालिक मदीने में वेही अर्श ॾिसे जन्नत जहन्नम ॾिसे त इहा अल्लाह जे नूर वारी नज़र काफ़िलो हिकिड़ो वञे पियो इराक जे बयाबाननि खां छंगलनि खां गुज़रंदे हिकिड़े छंग खां गुज़र थियो रात पई
पइजी वई काफलो रात रहियो सुबुह जो उथिया सवेल हलिया विया हिकड़ी न्याणी उन काफले मंझां रहिजी वई हिकड़ी औरत काफले मंझां रहिजी वई काफलो हलियो वियो जेडी मल न्याणी जी अख खुली ॾिठई त काफलो रवानो थी वियो आ अकेली औरत रहिजी वई हाणे सोचे पई त मुंहिंजा पाणा हलिया विया मुंहिंजो काफलो हलियो वियो परेशानी जे आलम में आ हिकिड़ो थनार बकरियूं चारींदे उन झंग में आयो जिते उहा औरत अकेली वेठी हुजे जेडी महिल थनार जी नज़र औरत ते पई आ अहिड़ी सुहिणी नौजवान औरत अकेली नज़र अची वई उन थनार जे दिल में बुराई जो ख्याल पैदा थियो गुनाह जे ख्याल सां अॻिते वधण लॻो माई रड़ करे चयोसि ओ थनार पेर रोक मुंहिंजे वेझो न अचिजांइ मां बग़दाद वारे दस्तगीर जी मुरी सुभान अल्लाह ओ थनार मुझे बेचो न अचिजांइ मां निंदण की नाया मुझो कामिल मुर्शिद बग़दाद वारो अल्लाह अल्लाह मुझा दोस्तो थनार शैतान जे औरत जे करीब आयो माई रड़ गई मरु बग़दाद वारा मुर्शिद जी मदद कर मुंह निमाई जी मिठा महबूब सुभानी करे बेगानी जी अचे रसुजान जीना सुभान अल्लाह माई रोए पई सदड़ा पई करे ओच तो हक लगी खबरदार थनार जा पैर रुकजी विया एडे ओडे ॾिठई माण्हू को नज़र न आयो यार रड़ त थी पर रड़ के गई माण्हू त केड़ाए कोन वरी शैतान परगलायुसि वरी औरत जे वेझो थियो जेॾी महिल करीब पहुतो त माई वरी रड़ गई वर मुर्शिद बग़दाद सुभान अल्लाह فإنه ينظر بالنور الله الله برا الله जे नूर सां ॾिसंदा बि आहिनि ॿुधंदा बि आहिनि वरी अकल थी खबरदार थनार रुकजी वियो वरी ॾिठई त माण्हू को नज़र नथो अचे वरी शैतान वरगलायुसि करीब आयो ओचितो माई रड़ करी ओचितो छुट्टी आई थनार जे सीने में लगी वही कंध पर गिरियो फटकण लॻो ख़श थी वियो बेहोश थी वियो माई जो छुट्टी ॾिसे सुञातई त छुट्टी मुंहिंजे मुर्शिद अब्दुल सुभान अल्लाह अरे पीर सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो औरत सुञातो त छुट्टी मुर्शिद कामिल जी आहे छुट्टी खणी सीने सां लाथई अॻिते वधी आहे तेसी काफ़िले वारनि खे बि यादि अची वियो मोटी आया औरत खे पाण सां गॾायूं औरत पंहिंजी सारी माजरा ॿुधाई माई उहा छुट्टी पाक बि ॾेखारी हाणे काफ़िले वारनि चयो त ॻोठ न वेंदासीं पहिरीं मुर्शिद जे दर जी सुभान अल्लाह काफ़िलो सिधो बग़दाद में पहुतो खबर पई बग़दाद में मुरीदन के अगे खबर हुई त हीअं काफ़िलो अचण वारो साईं जे खादमन ॿुधायो त साईं जन वुज़ू पिया कनि मंजीअ ते वेठा हुया ओचितो हकल कयूं खबरदार वरी हकल कयूं खबरदार वरी जुती उछलायूं हवाउनि में जुती परवाज़ कंदी वई काफ़िले वारे जुती कढी ॾेखारियो हीअ जुती अल्लाह जा वली ॿुधंदा बि आहिनि ॾिसंदा बि आहिनि रब चाहे त मदद बि कंदा सुभान अल्लाह मोरो
मोरक्को जे मुल्क में मोरक्को जेके अल मगरिब सरींदा है उते एकड़ो बुजुर्ग समुंड के किनारे दरगाह साए रंग जो कुपो ठयो पियो पूछा के बाबा ही के जी दरगाह है के हे बुजुर्ग हजरत शेख याकूरी अल कादरी सुभान अल्लाह सोने दस्तगीर जे औलाद मंजो शेख याकूरी नालो थस बुजुर्ग जो अजब चवणा जेके शादी न थींदी हुजे न मर्द औरत जेदी शादी न थींदी हुजे साईं फरमायो अरबा जेडी मुंह टचे बेपारी ठेपारी जे विच में इन समुद्र में डुबी हणी वो मुझे दरगाह ते ते दुआ घुरे जे शादी न थिए त मुझो नालो या पूरी ना सुभान अल्लाह देना मैं अड़ में हुजे आते ते छड़न जो लेनू लगन सुभान अल्लाह क्यों न ते हे आपने तो वनिया जवान सदा उते मिलन नहीं 70 हुरू मिलन नहीं तो उते 69 मिलन हिकड़ी आमीन सिक्के तो साईं मोहम्मद शाह भरी दो सुभान अल्लाह अल्लाह जा वलिया मज़ारन में भी हयात है बुटे हे ताने खैरपुरनाथन जा बाईपास ते दरगाह ते बोड़ा लाख रहन हजरत मियां महमूद साईं रहमतुल्लाह मियां महमूद साईं मुजा दादा साईं उन जा मुर्शिद हुया मियां महमूद साईं मुजा दादा साईं उन जा मुरीद हुया मियां महमूद साईं जा दादा साईं कुरान में हिकड़े दफे सा मुर्शिदन सा गड मियां महमूद साईं सा गड वियासी काछे जे सफर ते फतू अल शाह जे साइले ते पोतासी रात पजी वई सियारे जी मौसम जे दरगाह ते सुकल काठुन जा ढेर पिया पर बुजुर्ग जो चवना त मुझे दरगाह जी काठी केर में जे काठी खणंदो या टंग बजेस या बाह बजेस या अख निकरेस बुजुर्ग जी करामत काठियूं ढेर प्यान के हथ न लाइंदो साईं फरमाया था बस यारो आसी लगो पियो बाहड़ी बारे हथ से क्यों फकीर यो काठू त खणिया फकीर वो वनी काठुन जी हड़ भरोटी बधी ए खई त कब्र मा हकल थी हूं जो थी फकीर जा लिंग पे दकन काठू पिटी करे वठी पोते भगो साईं पूछो बा फकीर खैर काए जी गुजर डाडो जला दिया काठुन जी हड़ बदन कब्र मा हूं करू जड़े तू को सफा वापस पहुंचे भगो तेसी बुजुर्ग पूछो बा छा को तेसी बुजुर्ग डाढो चले लिया हूं करूं तो दे मुजा त लिंग सा रखे बुजुर्ग पाण कावड़ में गुस्से में हजरत मियां महमूद साईं तो वडी हड़बती जे खणण लगो त कब्र मा हकल थी चई त फिटण तू मरी वियो ही त लालच न थो छे ये रासाना सी में मरो बाहड़ी से बारे हाथ से कींदासी तू काठन के कब्र में कंदे तो के यार जो कर्म आसो कर्मा का खंडो मैं मामू से काठू घणी आयो बाहड़ी बारे हाथ से क्यों सिजल तो सोमानी पड़ियो संजोटयो एकड़ो मानू मानन जो थो बुझे से चौरी खीर जी बुझे खणी आयो सुभान अल्लाह मानी जो अगो अचे रखी हथ ला तो गरम गरम ताजी मानी खीर ताजो दूधल कच्ची खीर जे मथो बीठी हुजे पूछा के बाप पुत्र ई ताजी मानी किथों आंदी थई केर आई जे मां फतूअल शाह जो बुहारीदार आया वनी सुत सोमानी पड़ी बुजुर्ग साहब में आया फरमायो तो मुजो दरगाह ते मुजा मेहमान आया थी उन के मानड़ी दकार आया के या त काठियूं खण न पियो ने हाणे वरी मेहमानी तो काठ पुत्रा अल्लाह जा वली मरंदा ना हिन पंजे मज़ारन में भी हयात जिंदा जे अख हुजे न अज भी वनी ॾिस त मुझो सोणो कलंदर जिंदा मौजूद हाफिज हिकड़ो ॿियो कलंदर जे दरगाह ते हाफिज हिकड़ो जे 30 सिपारा पूरा कंदुस खत्मो पढ़ंदुस दिल जी ख्वाहिश हुजे मुलन के शादी खबे ॿियो छा खपे दिल में उम्मीद खड़ी वियो जैसी कलंदर वटू डाण न मिलंदो खुशखबरी न मिलंदी जैसी तो उथंदुस न बैठो कुरान पढ़े एकड़ो दी बदी ट्रेनी दिया पिया खत्मा में कई कढी वियो पर डाण न मिलुस हिकड़ी औरत आई नचंदी छेड़ू चिमकाईंदी वजाईंदी आई
कलंदर वटे उन्हें के ओडी मले खुशखबरी मिली ओडी मले भाई उन्हें जो कम थी बच्चे हाफिज कावड़ियो बाड़े कलंदर वा ट्रेड ने कुरान पढ़ो तो मुके अञा दी खुशखबरी न रन आई न चली ओडी मले खुशखबरी उन्हें जो ओडी मले कम थी कलंदर ते कावड़ियो सीटी सीटी जी हाफिज का कुंड में मजार जे कुफे शरीफ दे कुंड में वेई रहो इन आंख लगे से ते कलंदर ख्वाब में नजर आए हाफिज छो कावड़ियो हाफिज छो नाराज थी जदी नाराज जो थियण जी गाल ता है न ये माई मुके नवणी इन जो अचण नवणो मुके निकरे त जान छुपे पर तू जो कुरान मणे पियो तने टेणीअ तो के इंतजार करायो सी बाकी तू जो कम सो असा पहिरी दी रब वटो कराए सुभान अल्लाह अल्लाह जा वली पंजे मज़ारुन में भी जिंदा हैं जेकने हर वली जिंदा तो चओ मुझो बर्दाद वारो बे हयात वली सल्लल्लाहु अलैहि या हो वलियन जो शान वाला वधायो बाबा मुला जो लाए छाते मगज थियो खराब वलियन जो शान वाला खौफ न खतरो आहे उन्हनि के रखवा जनू ते राज़ी रोते रातियूं सजदन में जन फिर खटी आ बाजी पढ़ी ॾिस तू यूनुस सूरत खुदा जो खिताब मुला जो लाए छाते मगज थियो खराब ओ मिठा हुए वली तो वांगुर न हुंदा आहिनि वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा जंजू रातूं सजदन में क़यामन में अल्लाह दे हुजूर में गोड़ा गाड़ी दे लुड़कारी सुभान अल्लाह जन पंजी दिल मदीने वाले मीर सा लाती जन इश्क दी तार गुंबद खदरा सा जोड़ी उन्हनि जे लाइ हिते बि वहवा हुते बि असा सिर दा सौदा कर असा सिर दा सौदा ओ नाल माही तेरे लगियां दिलियां असा इश्क दा कलमा भर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे रांझा काबा रांझा किबला मालिक मेरा शाना सिरकत माते घर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर सुभान अल्लाह जेके पंहिंजे सिर जो सौदो करे वेंदा आहिनि अल्लाह उन्हनि सां उहो मकाम दर्जो ॾींदो आहे सुभान अल्लाह ओ मिठा अल्लाह जे प्यारनि सां जे मोहब्बत जोड़ी आहे जे वलियन सां निस्बत जोड़ी आहे उन्हनि जे लाइ हिते बि वहवा हुते बि सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या हबीब अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह मुझा दोस्तों उहे जेके अल्लाह जा वली हुंदा आहिनि उन्हनि जूं नज़रूं तो मुंहुं वांगुर न हूंदियूं उन्हनि जा हथ तो मुंहुं वांगुर न हूंदा उन्हनि जूं ज़बानूं तुंहिंजे मुंहिंजे ज़बानुनि वांगुर न हूंदियूं उन्हनि में पावर अल्लाह रखाईंदो सुभान अल्लाह उन्हनि में कुवत कुदरत हैबत हशमत रब जे तरफ़ां मदीयत कई वेंदी आहे
युबसिरो वबी यमशी अल्लाह जा वली ॾिसंदा आहिनि रब जी कुवत सां ॻाल्हाईंदा आहिनि अल्लाह जे पावर सां हलंदा आहिनि अल्लाह जे पावर सां चो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह मुझा दोस्तों कीअं उन्हनि खे पावर रब ॾींदो आहे मुसन्नफ इब्न अबी शैबा जिल्द 6 सुफ़ो नंबर 369 कंजुल उम्माल जामिउल अहादीस में हज़रत आसिम बिन समरा का रिवायत आहे त मुंहिंजो मौला अली सुभान अल्लाह हाय हाय अली जो नालो ॿुधे त सुन्नी जो यां ठरी सुभान अल्लाह मुझो सोनो अली हैदर करार असदुल्लाह गालिब सैयदना अली बिन अबी तालिब जेडी मल जंग ते वींदा जंग ते हलंदा त ओडी मल हजरत इमाम हसन को फरमाए कान जिब्रील अन खाबे का मिकाईल हलो फला यरज हत्ता यफ्तह अल्लाह अलैहि जेब महाजत अली विंदो त खाली न मोटंदो फता याब थी मोटंदो सुभान अल्लाह मुझा दोस्तों जिनमल खैबर की जंग पई हले हजरत मौला अली जंग कंदे ठाल सिर हथन मां किरी पई मुझा दोस्तों खैबर जे दरवाजे जे लोह जो दरवाजो आ मौला अली उन दरवाजे के ही खड़ी हथ सुभान अल्लाह पंहिंजे ठाल जे तौर ते उन लोह जे दरवाजे के अली हिक हथ में खड़ी बीठो हिकड़े हथ सां तलवार पियो हलाए उन दरवाजे के खड़ी बीठो मुसन्नफ इब्न अबी शैबा वारो रिवायत आणे जरे जंग फता थी वई असा 40 ॼणा गॾियासी उन दरवाजे के खड़ी न सघियासी चोरे न सघियासी उन दरवाजे के पटे न सघियासी 40 मुजाहिद 40 मर्द जे दरवाजे के खड़ी न सघिया अली हिकड़े हथ सां खड़ी जंग पियो सुभान अल्लाह नारे हैदर सुभान अल्लाह मुझा दोस्तों यो पावर या कुवत अल्लाह पान पंहिंजे दोस्तन के अता फरमाइंदो आहे जो सल्लल्लाहु सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह जा दोस्त अल्लाह जा प्यारा तो मुंह वांगुर न हुंदा आहिनि अकीदो सिखो अकीदो मिलण वारा वलियन के पाण जहिड़ो न समझंदा कयो हजरत सईद मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह साईं मियां मोहम्मद कासिम सोहणो रब जो किरोड़े रहमत मुजन संदन मज़ार जे मथां पाण फरमाईंदा दरिया में उडी पवे उम्मीद मन बचे शींह जे वात में पवे उम्मीद मन बची पवे आसमान जो किरियो उम्मीद मन बची पवे शींह जे वात में पवे उम्मीद मन बची पवे पर जेको अल्लाह जे वलियन जो दुश्मन थींदो इहो रब जे दमर खां न बची सघंदो रब जे कहर खां न बची सघंदो पुट अल्लाह वारन सां दुश्मनी न रखंदा कयो अॼुकल्ह सोशल मीडिया जिनके जेको सोचे पियो थो बकवास करे पियो थो घटि वधि ॻाल्हाए पाण चङनि जे शान में नाशाइस्ता ज़बान थी इस्तेमाल थिए हो मिठा जे फ़ाइदो नथा वठी सघो त घटि में घटि गिला न कंदा हाँ मुझा मिठा हर सुन्नी जेको भी या रसूल अल्लाह चवण वारो आहे न वो असांजे अखियुनि जो नूर आहे चो असांजो सभिनी सुन्नियुनि सां प्यार आहे हर वली असांजे सिर जो ताज आहे चो हर वली असां सां प्यार आहे सुभान अल्लाह साईं मौलाना अली हसन जी ख्वाहिश ते मां कंबर वारे साईं जो शेर जेको मूं ठाहियो आहे वो ॿुधाईंदुसि ॿुधंदव न मुंहिंजो हर वली सां प्यार आहे
मुखे एकड़े मानू चयो जैसी ता कंबर शरीफ वींदो मुझा वींदो साईं जन दावत पाण दिनी है पर जैसे पाण मुबारक सा दावत दिनी है मैं मुझे ला कुछ न थी लिया जैसी ता वींदो ता दा मुरीद जे साईं दा मुरीद थी वजन मुझो जे करे मुझो को मुरीद साईं जो मुरीद थे न त मुजी दिल खुश थी सुभान अल्लाह साईं वट वींदो त साईं करो चोनो चोरी कर जिना कर शराब पी साईं फरमाइंदो नमाज पढ़ो ज़िक्र कर तहज्जुद पढ़ो चंगो थी जे मुझो को मुरीद साईं वट वजी सुधरी वजे त मुझे ला खुशी थी सुभान अल्लाह मुरीद गुरु जे कब्र में गॾिजी हलंदा जा मुजी कब्र छॾाईंदा जा मुरीद मुरीद जी मूंखे ज़रूरत न आहे मां हर वलीअ सां प्यार सुभान अल्लाह सुभान ओ कामिल कंबर वारा तुझे फैज़ जा हर हंध नारा का नज़र करम फरमाई तुझे दुआउन जी दरकारा ओ कामिल कंबर वारा तुझे फैज़ जा हर हंध नारा का नज़र करम फरमाई तुझे दुआउन जी दरकारा तुझो चेहरो पाक नूरानी तुझो शान आहे शाहानी दीदार हियाम जो ठारा सुभान अल्लाह दीदार हियाम जो ठारा तुझे दुआउन जी दरकारा का नज़र करम फरमाई तुझे दुआउन जी दरकारा ओ मुझे सिरजा साईं का नज़र करम फरमाई करमुल्ला अर्ज गुजारा तुझे दुआउन जी दरकारा का नज़र करम फरमाई तुझे दुआउन जी दरकारा तू आल नबी जी आई समझो सैयद बुखारी सादात मां किताब लिखियो अनकरीब सुभान अल्लाह जेके मुखालिफ आहिन कंबर वारे साईं जा उन्हनि जे मुंहं ते मां घुमाईंदो सुभान अल्लाह जेके ज़ात ते एतराज़ था कनि मां बुखारा में वञी वो नसब नामो हथ करे लिखियो आहे सुभान अल्लाह ओ तू आल नबी जी आई औलाद अली जो आई तोखे दात ॾिनी दातारा मुंहिंजा कामिल कंबर वारा तुंहिंजे फैज़ जा हर हंध नारा तुंहिंजे दुआउन जी दरकारा जेके तो वटि इश्क साईं दा तन बेड़ा पार थी वेंदा तुंहिंजी एॾी सखी सरकारा तुझी एडी सखी सरकारा तुझे दुआउन जी दरकारा का नज़र करम फरमाई तुझे दुआउन जी दरकारा जे तो सा बुग़्ज़ रखियो हर दुश्मन धूड़ थी वियो मुनकिर ते खुदा जी मारा मुनकिर ते खुदा जी मारा मुंहिंजा कामिल कंबर वारा तुंहिंजे फैज़ जा हर हंध नारा तुंहिंजे दुआउन जी दरकारा ओ तुंहिंजी चिमके पाक पेशानी तो ते आहे राज़ रब्बानी तुम्हें अल्लाह जो इसरारा तुम्हें अल्लाह जो इसरारा मुंहिंजा कामिल कंबर वारा तुंहिंजे फैज़ जा हर हंध नारा तुंहिंजे दुआउन जी दरकारा सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अल्लाह वारनि वटां फैज़ उनखे मिलंदो आहे जंहिंजी दिलि साफ़ हूंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिया दोए सुभान अल्लाह किरिया साईं जो ये ॾिठो त अजाम रोए पुट छो थो रोई साईं मूंखे रोअण ॾियो तव्हां पंहिंजो मथो कूड़ाए वञो कि न पुट ईअं मथो कूड़ण न ॾींदो साईं ॿुधाए छो रुनो आहे चई साईं मूंखे मुंहिंजे दर्द खे न छेड़ियो तव्हां मथो कूड़ाए
है हल्या वञो साईं फरमायो कसम रब जो जैसी मथो न कूड़ी तुस जैसी रोंदड़ के न खिलाए बुधाए छो थो रोई जैसे हींअर जंज गुज़री फिटी मान फरमायो हा जैसे इहा जेका अॼु कुंवार परिणजे थी वना में कुंवार वेठल इन जो घोट जेको अॼु परिणजे थो इहा छोकिरी मुंहिंजे पुट जे नाले थियल हुई मुंहिंजो पुट 20 साल घुमो ॾाढो ॻोल्हियोसीं तलाश कयोसीं बच्चो हथ न आयो पोइ छोकिरी जे पीउ चयो 20 साल इंतज़ार कयो आहे या त पुट आण भला न त मोकल ॾे मां पंहिंजी न्याणी ॿिए हंधि परणाया मूं चयो मांसि अबा मुंहिंजी क़िस्मत भली तूं पंहिंजी न्याणी वञी परणाए पोइ अॼु उन्हनि खे छोकिरी जी शादी आहे ही घोट परिणजण वञे पियो हीअ ॼञ गुज़री आहे पुट 20 साल खां गुम आहे उन छोकिरी जे पीउ मूंसां वाइदो कयो जे शादी वारी राति तुंहिंजो पुट अची वियो त कुंवार उन जी जी शादी जी रात रोआ थो पंहिंजो बच्चो यादि आयो हाओ जे अॼु मुंहिंजो बच्चो हुजे या शादी मुंहिंजे बच्चे जी थिया मुराद पंहिंजे अखियुनि सां ॾिसां तॾहिं थो रोआ पियो साईं फरमाए पुट थोरो बीह मां ॿाहिरों चकर ॾेई अचां मथो त कूड़िया फरमाए बा मथो पोइ बि कूड़जी पवंदो कमरो ॾे थोरो ॿाहिरों थी अचां कमरो खणी वियो थोरी देरि में वापसि आयो चइबा हाणे भली मथो कूड़ हजाम उस्तरो अञा खणी घुमाइण लॻो आहे अबा तूं हेॾे ॾिस आया त तूं छा थो ॾिसे पोइ कारीगर ई ठाहींदे हिनखे सुभान अल्लाह चई जेॾी महिल उस्तरो फेराइण लॻो हजाम मथो कूड़ण लॻो हजाम जो पुट नंढड़ो भॼंदो आयो चई बाबा अधो घर पहुची वियो हजाम पंहिंजे दुख में मथो कूड़ण लॻो साईं फरमाया हे छोकिरो छा थो चए चरियो आहे न बा मथो कूड़ न ॾींदोसांइ पहिरीं घर ॾों थी आहे घर वञे सुभान अल्लाह जेॾी महिल घर वञे ॾिसे त पुट सही सलामत घर वेठो अटे में हथ भरिया पिया अथसि अटे में पुछा कयईं पुट तूं किथे हुए 20 साल चई बाबा दिल्ली जे शहर में हिकिड़े होटल ते बोरची हुयुसि मानी पचाईंदो हुयुसि बोड़ रखींदो हुयुसि हींअर मानी पियो अटो पियो ॻोहियां हिकिड़ो फ़क़ीर आयो मूंखे चई छोकिरा तूं हिते वेठो मानियूं पचाई तुंहिंजो अबो अमड़ हुते रोहन था वेठा मूंखे बाह मां हथ विझी हीअं जो सट ॾिनई अख खुली त घर पंहिंजे वेठो हुयो पुट उहो फ़क़ीर सुञाणंदे जे हा बाबा सुञाणींदुसि हुनजी निशानी आहे जो अधु मथे जो कूड़ियल अथसि सुभान अल्लाह ये अल्लाह वाले देते सब कुछ मगर इनसे लेने लिए चाहिए ढब कुछ दरे फैज़ हक बंद जब था न अब तक वलियों की झोली में अब भी ये सब कुछ अल्लाह हमारा अजब वंटो वंटन था पर को अकीदे वारो हुजे सुभान अल्लाह छोकरे के जीवा हल भला तू सुञाण दे जे हा बाबा सुञाणंदुसि छोकरे के वठी दुकान ते आयो छोकरे जी नजर पई रड़ करे चई बाबा इहो जवान किथे रहो प्रिया लोए किथे रही दिल्ली 1000 किलोमीटर जो पंध परा हुआ पर वलीअ जा कदम खजन था त उते रुगे पहुचे न तो पर छोकरे के भी खणी पहुचाए पुत्र पो अल्लाह वारन सा मोहब्बत रखबी निस्बत रखबी खुसूसन पीरन जे पीर सा सच्ची मोहब्बत सुभान अल्लाह दस्तगीर सा सच्ची मोहब्बत हर वली सा मोहब्बत रखो बे वली जी भी इए इज्जत एहतराम कयो जी पंजे पीर जी छो त जे दिल में अदब है न
उन्हें में ईमान आ उन्हें के फैज़ मिलंदो मल्ला अदब लहू ला ईमान लहू जे में अदब ना है उन्हें में ईमान पुत्रा अदब वारा बणजो वलियन सा सच्ची निस्बत रखो अल्लाह वारन जी मोहब्बत हुंदी हिते हुते दुनिया आखिरत में बेड़ा पार थी विंदा रब करीम मुझो छवण तवा सा जो बुधण पंजे दर ते कबूल मंजूर